हो जेको तव्हांजी गुरबत तां तव्हांजी तवजो हटाए थो, जेको तव्हांजी तालीम जी तबाही तां तव्हांजो ध्यानु हटाए थो, जेको तव्हांजे अस्पतालुनि में त बचड़ा कुत्ते जे चक ते कड़को कड़को मरी वञनि, नंढड़ा ॿार माउनि जे हंजुनि में तड़पी तड़पी मरी वञनि, उन्हनि लाइ रेबीज़ जी सुई कान्हे। तव्हांजूं ॿारियूं, तव्हांजूं नंढियूं ॿारियूं, मोमिना, मोनिका, शर, तव्हांजूं नंढियूं ॿारियूं, तव्हांजी साइमा दरबार, उन्हनि जा कातिल आज़ाद पिया हलनि, को इंसाफ़ कोन्हे। तव्हांजी कसूर में नंढड़ी ॿारड़ी ज़ैनब ॾींहं ॾिठे जो अगवा थी वई। वॾा मसइला इहे आहिनि त ज़ैनब ऐं मोमिना ऐं साइमा ऐं नायला ऐं तालिया जे कातिलनि खे गिरफ़्तार कयूं, असीं फज़ीलाऊं ऐं इमरान वापसि वठूं, असीं पंहिंजे ॻोठनि खे बिजली ॾियूं, पाणी ॾियूं, रोज़गार ॾियूं, तालीम ॾियूं। या वॾो मसइलो इहो आहे त असीं फलाणे माण्हूअ खे वाजिबुल क़त्ल करार ॾियूं, फलाणे माण्हूअ खे दफ़न करियूं, फलाणे माण्हू खे कुचले छॾियूं। तंहिंजे करे सिंध वासियो, आउं तव्हांखे पैगाम थो ॾियां त अशरफ लाखे जे पैगाम खे कंटिन्यू कयो, अशरफ लाखे जे मिशन खे ॾिसो न। तव्हां हिन मां अंदाज़ो लॻायो त लाइट आई, बंदि थी वई, जनरेटर हलिया, मुंहिंजो ध्यानु पोइ इन शइ ॾांहुं वियो त जनरेटर वारे जे पोयां लॾो खणी दौड़ाओ, छाकाणि सिंध में नसीहो था ॾियनि त जे लाइट हली वञे त भई ॾंडा खणी जनरेटर जे पोयां दौड़ंदा वञो। तव्हांखे कमु छॾे त भई रस्ते तां वञो था, तव्हांखे कंदकोट फिरणो आहे, ट्रक वारो तव्हांखे साइड ॾेई वियो त भई ट्रक वारे जे पोयां दौड़ंदा वञो। हाणे कंदकोट जो कमु छुटो, सिंध खे ईअं लॻायो थो वञे। ऐं मूंखे तव्हां सां मुखातिब थियणो, लाइट बंदि करे छॾी, इहा का इतफ़ाक़ी कोन थी हूंदी। मुंहिंजे तकरीर जे विच में जनरेटर नथो हले, न पियो हलियो, बर्दाश्त कयोसीं, मूं पंहिंजी ॻाल्हि जारी रखी, छाकाणि त आउं हिते जनरेटर वारे हाल वारे सां जंग करणु कोन आयो आहियां, आउं सिंध जे माण्हुनि खे मुखातिब थियणु आयो आहियां। तीअं तव्हीं 7 करोड़ सिंध वासी तय कयो त तव्हांजे ज़िंदगीअ जो मिशन ऐं क़ौमी अवामी तरीक़े सां कारकुन तय कनि, उन्हनि जे ज़िंदगीअ जो मिशन तकरीरूं, स्टेजूं, नाला, अजरकूं, मुंहिंजो नालो आयो, मुंहिंजो नालो कोन आयो, बयान में मुंहिंजो नालो इन सां वास्तो अथव, या तव्हांजो वास्तो सिंध जे माण्हुनि जी तक़दीर तब्दील करण सां आहे। तव्हांजो वास्तो हिन सां आहे त मूंखे सालगिरह जी मुबारक या शादी जी मुबारक मिली या कान मिली, या तव्हांजो वास्तो इहो आहे त 7 करोड़ सिंधी तबाह था थियनि, बर्बाद था थियनि, लुटजनि पिया। सिंध जे माण्हू जिन खे ख़र्क़ अची हुअणु खपे उहे पिननि। ही माण्हू मुछूं अची पियो, पघार वञे पियो, उनजी साल 1500 जे कार्ड लाइ बेनज़ीर कार्ड लाइ पिने पियो। माण्हू पाण मुछूं अची होटल में ॾिठो आहे, चांहि पियो पीए, कढ़ाई बाबा कड़क चांहि ठाहे थी, 2 कड़क चांहियूं पोयां उनजी साल थियूं भेनरूं पिनर पियो 1500 रुपए जे कार्ड लाइ। ही अञा मुंहिंजो हथ में कार त ॾिठी, पर आउं चवां थो ही चरियो ऐं सादड़ो सो होटल ते कड़क चांहि न पीए। मूं त चयो त ही मूं सादो कोन्हे चयो, पहिरीं मूं चयो त ही लूसी, पर आउं लूसी कोन थो चवां थो ही सादड़ो हमरा होटल ते चांहि वेठो पीए ऐं मुछूं वेठो वठे ऐं ज़ाल पिनेसि पई। ज़ाल ऐं धीअ इनकम सपोर्ट कार्ड लाइ पिड़े पई, ही मुछूं वठे वेठो आहे कड़क चांहि ठाहे थी, अब कड़क चांहि खणी। इन सिंध में वेठा आहियो, इन सिंध में वेठा आहियो जिते प्रायोरिटीज़ तय आहिनि, जिते तव्हांजूं अवलियतूं तय आहिनि। ऐं अशरफ लाखो खे ख़राब करे सिंध जा पेश कयो। अशरफ लाखो जॾहिं ज़िंदा हो, अशरफ लाखो जॾहिं हयात हो, तॾहिं हुसैनाबाद जे हैदराबाद जे माण्हुनि उनजो क़दुरु कयो त इहो सुवालु आहे। ज़िंदा वञे माण्हू हलिया था वञनि, पोइ सभु चओ था फलाणो हलियो हो, ज़बरदस्त माण्हू हो, बहितरीन माण्हू हो, सलाम आहे। पर जेसीं उहो माण्हू ज़िंदा हो, अशरफ लाखो जंहिंखे स्टेज जी तलब हुई, आउं सॾींदोसांसि, साईं मथे अची वियो, खिसकी लही वई। आउं चवंदुसि साईं तकरीर कयो, ॿियनि खे करायो। आउं चवंदुसि अजरक तव्हांखे पारायूं, साईं ॿियनि खे पारायूं। हुनजो मक़सदु ज़िंदगी जो न अजरक हो, न तोहफ़ो हो, न गिफ्ट हुई, न पैसा हुआ। उन माण्हूअ जे जीअरे तव्हां हुन छा कयो? लिंगड़ियाणी लूह में जिनी लाइ थियास, तिनी तां तिर जेतिरो पलक न पुछियासीं। जंहिं लाइ आउं लीड़ूं थी वियसि, जिन लाइ मुंहिंजा कपिड़ा लीड़ूं थी विया, लीड़ूं मेड़ींदड़ थी वियसि, जिन लाइ उन्हनि टके जो क़दुरु कोन कयो। लिंगड़ियाणी लूह में जिनी लाइ थियास, तिनी तां तिर जेतिरो पलक न पुछियासीं। झड़ो कनि झोरियो हीओ,
कोच न आऊं पुछास माड़न मुंझ हुयास न त माड़न बारिश थी मारुन मुंझ हुयास मूंखे मुंहिंजे मारुन जे मूंझ ऐं ख़ामोशी मारे छॾियो न त आऊं माड़न जे हथां कोन हुई आहियां। इहे माण्हू जेके तव्हांजे आसपास हींअर हलनि पिया जेके सिंध में आवाज़ पिया बुलंद कनि उन्हनि खे तव्हां मेणा ॾींदा आहियो। तव्हांजे पारां जेको माण्हू नड़े उनखे वरी सिंध जा माण्हू मेणा ॾियो। तव्हांजे पारां जेको जंग करे उनखे वरी तव्हां मुंहं में ॾियो त तूं कहिड़ो वज़ीर आहे। तव्हांखे शाबस न हुजे सिंध में। जेको माण्हू तव्हांजे लाइ लड़े जेको पैसा न खाए जेको सिंध जे पाणीअ लाइ लड़े उनखे वरी तूं MNA MPA थोरी जी तूं काउंसलर मौक़ो खटी जेके बेगैरत तव्हांखे लुटीन उन्हनि खे स्टेजनि ते विहारियो जेके तव्हांजे पारां लड़नि उन्हनि खे न ॾियो। जेके तव्हांजे पारां लड़नि उन्हनि खे न ॾियो जेके तव्हांखे लुटीन उन्हनि खे तव्हां मान ॾियो उन्हनि खे तव्हां पंहिंजे सिरनि ते सवार कयो। कनपट कापट कापड़ी कनो जा कंची सदा वहन सामुआ आशिक पुत्र हीर तसा ॾेई तन खे साड़ियाऊं शरीर जे फना थिया फ़क़ीर हलो तकिया पुछूं तिन जा जेके फना थी विया तव्हांजे जेके लड़ंदे लड़ंदे ज़िंदगियूं क़ुर्बान करे छॾियूं उन्हनि खे छॾे माल जे पोयां रोज़ सेज थो ॾियो इनकलाबी पार्टियुनि खे रोज़ सॼी सिंध जे पार्टियुनि खे सेज थो ॾियो ऐं वञा थो ऐं छॾिया थो ऐं फलाणे ॾाढो वेंदुसि ऐं फलाणे में शामिल थींदुसि। पोइ ऐलान में छा कयो त धारा में अची विया क़ौमी धारा में अची विया क्या ऐलान था कनि ऐं नवाज़ शरीफ़ में वेंदुसि मूंखे PTI जी आछ आहे मूंखे पीपला में मिलंदू कनि। धुरियाई धार के वॾे वण छुटा कया धुरियाई धार के वॾे वण छुटा कया तिन सुकनि कहिड़ी सार जेके उठा मींहं बलीर ते जेके वणनि खां कटिजी विया पंहिंजे काफ़िले खां कटिजी विया रोज़ तव्हां ब्लैकमेल कनि इनकलाबी पार्टियुनि खे जेके ब्लैकमेलर आहिनि रोज़ मूंसां हीअं हल न त आउं तुंहिंजे ख़िलाफ़ु लिखंदुसि मूंसां हीअं थी न त आउं तुंहिंजे ख़िलाफ़ु ॿी पार्टी में वेंदुसि। उहे ब्लैकमेलर उहे यादि रखनि धुरियाई धार जेके वॾे वण छुटा कया तिन सुकनि कहिड़ी सार जेके उठा मींहं मलीर ते जॾहिं मींहं वसंदा त इहे सुकल ऐं कमज़ोर वण सावा थींदा पर तव्हीं जेके वणनि खां वठिजी ठार थी वियो तव्हां जेके साथ चढ़ंदो लकीए मछड़ थिए पोआ वग वाटई न लही कतार का धार थींदे थली शइ थी पियो हूंदे वग हलियो वेंदो तूं पोयां थुकूं पियो फलींदे तो का खड़ी साई पवंदो जेके कतार का छॾंदा जेके काफ़िले का छॾंदा जेके माण्हुनि खे अज़ीम मक़सदनि का छॾे ॾिसो कोन था जेके अज़ीम मक़सदनि का धार थी विया उन्हनि जो छा मुस्तक़बिल आहे छा हाल आहे ॾिसो कोन था जेके ॿियनि पार्टियुनि में वञनि था जेके पीपुल्स पार्टियुनि में PTI में नवाज़ लीग में वॾनि वॾेरनि पार्टियुनि में वञी वेठा इक़्तिदार ख़ातिर ऐं पंहिंजे माण्हुनि खे छॾे ॾिनो सिंध जे क़ौमी गसनि खे छॾे ॾिनो अरबपतियुनि जे लिफ़ाफ़नि ते हलिया जिन बेगूं भरियल पैसनि ते 20-20 हज़ार ते जेके नौकर बणिया उन्हनि नौकरनि खे ॾिसो ऐं सिंध जे काफ़िले खे ॾिसो नौकर थुकूं पिया ॾियनि ऐं सिंध जी क़ौमी ज़रूरत जो जवाबु आहे। अशरफ लाखो कम न हो माना 24 कलाक कम हो गए। अशरफ लाखो थिंकर प्लेनर हो मनसूबा जोड़ींदो हो रात जो 12-1 बजे मूंखे फ़ोन कंदो अल्ताफ़ मूंखे बि 1-1:30 बजे मैसेज कंदो आहे कॾहिं रात जो 12-1 बजे ॿिनि परनि जो नई आइडिया आई नई तजवीज़ आई ओॾी महिल अशरफ लाखो जो फ़ोन ॿिए ॾींहुं सुबुह जो सही ईअं कयूं वो मुक़ाबलो भी हो वो मैदान भी हो
वो तजवीज़ हो, वो प्लानिंग हो, वो प्लानिंग के अमल कराइंदड़ हो, ऐं वरी चैलेंज में जीअं माण्हू ॿुधायो इलेक्शन जो मुक़ाबला ओॾी महिल मैदान में हो, सभु कुझु टेई पर्चा पाण में तंद कटारो कंद, तंद बि हो, कटारो बि हो, कंद बि हो, टेई पर्चा पाण में तंद कटारो कंद, तंहिंजो ई नायको जो तो चारण कयो पंध, ई शुक्र अलहम्द जो मथो घुरियो ई मना। राय ब्यास तो चले डीजल थे, चएतो डीजल चेस, डीजल वजायो चंद, राजा के राय ब्यास चेस घुर जेकी घुरनो छा खपंदी? डीजल चयो मूंखे तुंहिंजो सिर खपे, सिर खपे। और राय ब्यास हो गया कि बे मुल्क जो बादशाह त चए बाबा इन बादीअ खे बदतमीज़ की मजो खिची, कुफर तो पके बदतमीज़ है। ब्याज चएसि घुर जेकी घुरणो है, जे कंध खपे तुम। ब्याज चयो टेई पर्चा पाण में तंद कटारो कंध, तुंहिंजी तंद चंग जी ऐं तुंहिंजो कटारो ऐं मुंहिंजो कंध टेई पर्ची वेंदा, तंहिंजो ई नायको जो तो चारण कयो पंध, जो तो पंध करे आयो आई, उनजो को मुक़ाबलो ही कोने, ई शुक्र अलहम्द जो मथो घुरियो ई मंगना। इहा महिरबानी आहे जो तो मुंहिंजो मथो घुरियो आहे, जेको मुंहिंजे वस में आहे। जेकॾहिं कुझु ॿियो घुरी आहे जेको मुंहिंजे वस में न हुजे आहे त पोइ आउं कचो थी पवां, आउं कूड़ो थी पवां। इहो अशरफ लाखो मथे उते मुंहिंजे जो कोड़े होन कपार, ये करोड़ मुझे गिचू हुजन, करोड़ करोड़ जिंदगी जो असर लाके के वो बार बार वह जिंदगी कौमी आवामी तरीके के हटे। हर जन्म में असर लाखो कौमी आवामी तरीके दिया, हर जन्म में वो सिंध में जमन पसंद करेगा, हर जन्म में वो हेठन तकन जो मानव जमन पसंद करेगा। मथे उते मुझे जो कोड़े होन कपार तफारो वारो वठिया सिसी सौवा करोड़े मथा हुजन तरेम रोज वारे वारे वठिया तपुण तंद तवार मुआ मथा मंगला, तरेम तुझी तंदरी जेका तवार है जे मुझे किचिया का 1000 दफा मथे है, मुझे मतो कुर्बान है तोते। ऐं डिमांड छा है सिंध के कौमी कारकुननि जी, सिंध के इनकलाबी कारकुननि जी आख़िर ताईं पंहिंजे वतन सां जुड़ियल, आख़िर ताईं हिन सरज़मीन लाइ जीअं लतीफ़ साईं चयो आहे वॾो ताले तुंहिंजो मार्ग जे मरन। लतीफ़ साईं अशरफ लाखो तो हल साम्हूं, अशरफ लाखो हुनजी बाज़ार ते को वॾो कुबो ठहियल कोन्हे, मज़ार ते लंगर कोन थो हले, मज़ार ते को फ़क़ीर कोन वेठो आहे, उनजो जाए नशीन थी को सजादा नशीन कोने, ऋण में वेठो आहे अशरफ लाखो ॿियनि कबरुनि जे विच में। वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किच पहाड़ मुआस, या मरी वञा त मुंहिंजी क़बर हिते हुजे, माण्हू जी चए उमिरि खे हिते कोट न होॾां। वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किच पहाड़ पास, तिज दादाणे ॾे अचे मथां वलड़नि वास, मोया ई जियास जे वञे मड़ मनी, जे मुझे मड़ मनीर में वञे त मरदे बि ज़िंदा थी वियसि। तंहिंजे करे हींअर जेको अशरफ लाखो सुतल उनजे जिस्म जा हॾा भले घुरंदा हुजनि, भले उनजे कफ़न जो कपिड़ो मेरो थी वियो हुजे, भले मिटीअ जे मणनि हेठां दफ़न थियल हुजे, पर हुनजो इश्क अञा ताईं जेकॾहिं के रूह आहिनि त हुनजा रूह अञा ताईं सिंध सां जुड़ियल आहिनि। अची इज़राइल सुते जागाई ससुई थी ठोड़ाए दलील त पुनवा माण्हू इज़राइल अची नोटिस हल सुते जागाई ससुई, ऐं इज़राइल खे ॾिसी छा थी चए, कयो एफआईआर कटियो शाह लतीफ़ ते, हलो शाह लतीफ़ ते एफआईआर कटियूं, कुफर जी ॻाल्हि आहे न। अची इज़राइल सुते जागाई ससुई थी ठोड़ाए दलील त पुनवा माण्हू, पुनवा आयो आहे, पुनवा जो न्यापो आयो आहे। मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई अॻियां उथी तिन खां पुनू पुछाई, अदा एताईं तो ॿियो साथ सॼण को लॻे पियो,
तो मन काठो मेहार मलाइक जीवस तॾहिं मन मेहार बनो। अशरफ लाखो सिंध जी तारीख़ जो वो अज़ीम पुट अथव जेके हींअर शायदि तव्हीं सभु न सम्झी सघो। ईंदड़ दौर तय कंदा अशरफ लाखो छा हो। आउं सम्झां थो, कुछ ॿिया दोस्त सभु सम्झनि था, तव्हां नथा सम्झी सघो। तव्हांजे लाइ हू हिकिड़ो सादो आम जफ़ाकश इनकलाबी कारकुन, पर अशरफ लाखो सिंध जी क़ौमी जदोजहद जे पहिरीं सिफ़ जो कमांडर हो। अशरफ लाखो वो कारकुन कोन हो, अशरफ लाखो सफ़ेद सालार हो। क़ौमी अवामी तहरीक जे कारकुननि सां, पंहिंजी पार्टी जे अॻवान दोस्तनि सां, सिंधाणी तहरीक जे अदिन सां इहे ऊंदहि में बिना पखनि जे बग़ैर तव्हांखे लारू करे वहे पियो। पखा बंदि आहिनि, लाइट बंदि आहे, उन में तव्हीं बीठा आहियो, ॼमी जनरेटर हले थो, बंदि थो थिए, इहे जेके जज़्बे सां बीठा आहियो। तव्हां सभिनी सां मुंहिंजो वाइदो आहे त क़ौमी अवामी तहरीक तोड़ ताईं मुक़ाबिलो कंदी, विढ़ंदी, जंग कंदी। ऐं हुन बाइबल जे लफ़्ज़नि में, बाइबल हज़रत ईसा अलैहिस्सलाम ने किताब लिखो आसमानी, ओ लॉर्ड द सी इज सो वाइट एंड माय बोट इज सो स्मॉल, बी विथ मी। ऐं खुदा समुंड ॾाढो वसी ऐं वॾो आहे ऐं मुंहिंजी ॿेड़ी नंढड़ी आहे, तूं मूंसां गॾु हुजे। त ऐं खुदा ऐं 7 करोड़ सिंधियो ऐं 22 करोड़ पाकिस्तानी मज़लूम माण्हू ऐं क़ौमी अवामी तहरीक ऐं सिंधाणी तहरीक जा साथियो, अशरफ लाखे जे इनकलाबी जदोजहद जो कसम क़ौमी अवामी तहरीक सिंध ख़ातिर तोड़ ताईं मुक़ाबिलो कंदी ऐं फतह हासिल कंदी।